28 जनवरी ते सखर खां जसकम चेयरमैन असलम खैरपुरी जी अॻुवाणी में निकतल पैदल मार्च कराची पहुची वियो आहे। हिन मार्च जा मुख्य मुतालबा आहिनि त सिंधु दरिया ते चोलिस्तान 6 कैनाल मनसूबो कारपोरेट फार्मिंग के नाले में सिंध जे ज़मीनुनि ते वालार ख़त्म कई वञे। हिन मार्च जी शानदार आजियां थी रही आहे। ही मार्च वॾी रैली जी शिकिल में कराची प्रेस क्लब तरफ़ वधी रहियो आहे। हिन मार्च जे कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि ऐं पुलिस फोर्सिस पारां रस्ता रोक पिणु कई वई आहे, पर ही मार्च रुकावटूं टोड़े अॻिते वधी प्रेस क्लब पहुतो आहे। रियासत 1992 में अरसा एक्ट आहे सिंध जे पानी जी चोरी करण जो कानून ठाहियो, जंहिंजा नतीजा हे निकिता। 1 करोड़ 80 लख ज़मीन गैर आबाद थी, इंडस डेल्टा 92 सैकड़ो ख़त्म थी, दरिया जे अंदर रहंदड़ जीवत ख़तरनाक हद ताईं ख़त्म थी वई ऐं मुसलसल थींदी रहे थी। 1960 में सिंध 1 करोड़ 50 लख एकड़ ज़मीन आबाद हुई, जेका अॼु अध खां मथे घटिजी फ़क़ति 72 लख एकड़ बची आहे। 1960 में पंजाब जे 1 करोड़ 76 लख एकड़ ज़मीन आबाद हुई, जेका हिन वक़्तु वधी 3 करोड़ 75 लख आबादी ताईं पहुती आहे। इहो साफ़ चिटो सबूत आहे त पंजाब मुसलसल सिंध जो पाणी चोरी करे सिंध खे सुकाइण ऐं असांजूं ज़मीनूं बंजर बणाइण जी कोशिशि करे रही आहे। आलमी कानून मूजिबि दरियानि ते सभ खां वधीक हक़ हेठी वेकिरे वारनि मुल्कनि जो हूंदो आहे। सिंधु दरिया सभ खां वधीक हक़ सिंध ऐं सिंधी क़ौम जो आहे। हाणे हीअ रियासत पंहिंजी कमज़ोर मैशियत खे मज़बूत करण लाइ ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे मंसूबे जे नाले में सिंधु दरिया मां 6 कैनाल कढी 48 लख एकड़ ज़मीन आबाद करे पंजाब फौज अरबन जे हवाले करे रही आहे। हिन मंसूबे में कंहिं बि क़िस्म जो सिंध जे माण्हुनि खे को फ़ाइदो न थियणो आहे। अगरि फ़ाइदो थींदो त पंजाब जे जनरल कर्नल ऐं आम फौजी खे थींदो, आम पंजाबी खे थींदो। हिन रियासत जी सहूलियतकार बणियल पीपलनि ऐं लीगलनि अरबन खे थींदो। हिन रियासत जे ठहिण सां ई सिंध जा हर वसीले जी लुटमार शुरू थी चुकी हुई, जेका अञा जारी आहे। जॾहिं त हिन रियासत स्टील मिल कराची राजा नायर बंदरगाह चंद डॉलर एवज़ चीन जे हवाले कयो, जॾहिं त हिन चीन जी मदद सां फरपार कर मां कोयलो कढी उन जी ॻाल्हि खे ज़ाहिर कयो त असां सिंधी बि सिंध जा गैस तेल कोयलो बंदरगाह ऐं ॿिया हज़ारे नंढा वॾा वसीला था खपनि। कंहिं बि रियासत में जी मैशियत उन वक़्त ताईं मज़बूत नथी थी सघे जेसि ताईं उते रहंदड़ माण्हुनि जी मैशियत मज़बूत नथी थिए।